वरी वज़ीर सैयद मुराद शाह कराची जे मैट्रिक बोर्ड जे चेयरमैन गुलाम हुसैन सोह जी इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती। चेयरमैन मैट्रिक बोर्ड गुलाम हुसैन सोह पारां पेश कयल इस्तीफ़ा ते गौर खां पोइ वॾे वज़ीर पारां इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। इस्तीफ़ा जी मंज़ूरी खां पोइ मैट्रिक बोर्ड जे नएं चेयरमैन जी मुक़ररी लाइ मुशावरत कई वई आहे। उबूरी तौर ते बोर्ड जा इंतज़ाम लाॻापियल आला ऑफिसरनि हवाले कया विया आहिनि। सिंध हुकूमत तालीमी बोर्ड जी कारकर्दगी खे वधीक बहितर, शफ़ाफ़ ऐं मौसर बणाइण जे लाइ अहम सुधारनि ते गौर करे रही आहे। ज़िक्र कयो पिया नाज़रीन, वॾे वज़ीर मैट्रिक बोर्ड जे चेयरमैन जी इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती आहे। चेयरमैन मैट्रिक बोर्ड गुलाम हुसैन सोहो पारां पेश कयल इस्तीफ़ा ते गौर खां पोइ वॾे वज़ीर बाक़ाइदा इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती आहे। इस्तीफ़ा जी मंज़ूरी खां पोइ मैट्रिक बोर्ड जे नएं चेयरमैन जी मुक़ररी लाइ मुशावरत शुरू कई वई आहे। उबूरी तौर ते बोर्ड जा इंतज़ाम लाॻापियल आला ऑफिसरनि हवाले कया विया आहिनि। सिंध हुकूमत तालीमी बोर्ड जी कारकर्दगी खे बहितर बणाइण लाइ शफ़ाफ़ ऐं मौसर करण बाबति सुधारनि ते बि गौर करे रही आहे। नाज़रीन, वॾे वज़ीर पारां मैट्रिक बोर्ड जे चेयरमैन गुलाम हुसैन सोह जी इस्तीफ़ा मंज़ूर कई वई आहे। चेयरमैन मैट्रिक बोर्ड गुलाम हुसैन पारां पेश कयल इस्तीफ़ा ते गौर खां पोइ वॾे वज़ीर इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती। इन तफ़सील मालूम कयूं था ब्यूरो चीफ इमदाद सुमरा खां। इमदाद, अपडेट कजो। जी बिल्कुल साइमा, मां ॿुधाईंदा हलूं त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह मैट्रिक बोर्ड जे चेयरमैन गुलाम हुसैन सोह जी इस्तीफ़ा मंज़ूर करे वरिती आहे। चेयरमैन मैट्रिक बोर्ड गुलाम हुसैन सोह पारां पेश कयल इस्तीफ़ा ते गौर खां पोइ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह उनखे बाक़ाइदा मंज़ूरी ॾेई छॾी आहे। जिन त इस्तीफ़ा जी मंज़ूरी खां पोइ मैट्रिक बोर्ड जे नएं चेयरमैन जी मुक़ररी लाइ मुशावरत शुरू कई वई आहे। जिन त अबूरी तौर ते बोर्ड जा इंतज़ाम लाॻापियल आला अमलदारनि हवाले किया विया आहिनि। जॾहिं त सिंध हुकूमत तइलीम बोर्ड जी कारकर्दगी खे वधीक बहितर, शफ़ाफ़ ऐं मौसर बणाइण लाइ अहम सुधारनि ते गौर वीचार करे रही आहे त जीअं इम्तिहानी निज़ाम खे जदीद तक़ाज़ाउनि मुताबिक़ बणाए सघिजे। जी इमदाद, वॾी महिरबानी तफ़सील आहे।